बेबल हो तो बि हाणी वञी हंधि कयो। जेकर असां बि हुन सां गॾिजी हलूं हा न त असां हे बुखूं कोन काटियूं हा। हाय हाय, तोखे कहिड़ी ख़बर त होतू जो उते वक़्तु कीअं पियो गुज़रे, कीअं थो गुज़र सफ़र करे। शहर में त माण्हू बुख कोन थो मरे, उते रोज़गार आहे। हिते त 24 कलाक असां जूं नज़रूं आसमान में आहिनि। जेकर वक़्तु सिर फ़ैसिलो कयो हा न त सभु शहर हलूं हा, सुठी ज़िंदगी पई गुज़रे हा ऐं असांजो माल बि इहे कोन वञे हा। छा सम्झई, शहर में गुज़र सफ़र सफ़ा भलो थिए हा। पहिरियां त कई चकर वसिया ते माल काहे हलंदा हुआसीं ऐं ॾुकार जो वक़्तु उते ॾाढो सुकून सां गुज़ारींदा हुआसीं। बेबल असांजे पहिरीं ग़लति फ़ैसिले जे करे सॼो वेढ़ो वीरान थी वियो। बसि बुखूं काठे वक़्तु त गुज़ारियूं पिया, पर अलाह जो शुक्र अदा कर त असांखे का बीमारी त कान्हे न, सिहत त आहे न। बीमारीअ त माई ढकणी जो सिर खयो, पर ॿिया बि केतिरा ई बीमार थी पिया, उहे त सूरनि सां बचा आहिनि। जेकॾहिं उहा बीमारी वरी कर खयो, हाणे त कंहिं बि बीमारी जी सट सहण जी ताक़त कान्हे का। पहिरीं असांखे बुखुनि बेहाल करे छॾियो आहे, वरी जो इहा बीमारी ईंदी त सट कीअं सही सघंदासीं। हाणे इहा बीमारी असांजो सिर खण खां सवाइ कोन छॾींदी। बसि बुखुनि जो वक़्तु थोरो आहे, गुज़री वेंदियूं, पर अलाह साईं बसि बीमारियुनि खां पनाह में रखे, का बीमारी न ॾे। हाल था न असां मोरे लॻे पहिरियां सम्झाइण जी घणी कोशिशि कई, रंदो असांखे बि दबाए। साहब हीअ अथव लोफर जेके मूंसां विड़िया। साहब हीअ अथव जेके बदमाशियूं था कनि। और वठी हलो हिननि ॿिन्ही कमीननि खे। अड़े तव्हांखे अॻे वारे मां झलियो न, हली ॾियो न, हली सटके। साहब मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अड़े तूं परे थी, वॾो आयो आहे, मूंखे सम्झाए। साहब ॾिसण में नथो अचे, बदमाश लॻो पियो आहे। हलो रे अॻियां थियो। साहब तव्हांखे छा थियो? हलो अॻियां थियो। असांखे बचा, पहिरियों असांखे बचा न चले। हा राजन बचा, असांखे मारी था इहे। कुझु बि न थींदो, कुझु बि न थींदो। अदा मोरियल ही ॾिस, मां तोखे हथ थो ॿधां, असां ग़रीब आहियूं। हा हाणे हथ थो जोड़ी, कुझु बि कोन वणंदो हुई। साहब हिननि खे सज़ा मिलणु घुरिजे। साहब ख़ुदा जो वास्तो त तव्हां रहम कयो, असां ग़रीब आहियूं, असां मुसीबतुनि जा मारियल आहियूं। ख़ुदा जो वास्तो त असां मिसकिन ते रहम कयो। पर अटो तूं बि हिन सां गॾु जेल में टंगियल हूंदे। पकड़ सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।